खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ खे भरपूर मोट मिली रही है। सिंध थींदी खुशहाल सदा जे उनवान खे भरपूर मोट मिली रही है। कौमी काज जे मुनासिबत सां गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फेज़ मोहम्मद हिंगुरजो में सकाफ़ती जागृता तकरीब थी गुज़री है। तकरीब में स्कूल के शागिर्दन सिंध के मुख्तलिफ गीतन टेबलोज़ खाका पेश कया, जै मूजिब मेहमान के भलीकार जो वेलकम टेबलोज़ आमना नाहिद की टीम पेश कयो। जॾहिं त लतीफ़ साईं जा बेत प्रेम सागर हनीफ़ बरकत गजू ॿुधाया। वसे तो वॾे फुड़ो टै कंकारियूं लथन लुक लतीफ़ चढ़ायूं तासारियूं भेजदियो भटा जंहिंजी लफ़्ज़नि सां फौलाद फाटी पवे, जंहिंजी सोचनि जा अणकुट हुजनि सिलसिला। हा फलक का फिक्र तो मिटे फासला, हा ज़िबा सा ज़िक्र सा करे ज़िलज़िला। सिंध ॼणदी अचे रोज़ अहिड़ा बचा, खीर जहिड़ा अच्छा सोन जहिड़ा सचा। जेला मंजिल हमेशा रही मुंतजर, जेला मंजिल हमेशा रही मुंतजर, काफिलन जे अॻियां हुआ कदम मोतबर। शींह जहिड़ो जिगर बाज़ जहिड़ी नज़र, शींह जहिड़ो जिगर बाज़ जहिड़ी नज़र, राह मिसल रवां थिया जिता रह गुज़र। वक्त मैदान जा अड़ियो मनसफ़ो, सिंध साॻी थो सोच जो हिकु दफ़ो, सिंध साॻी थो सोच जो हिकु दफ़ो। सिंध अमा ए सिंध अमा तो बुत धर्म जा ॿार ॾिठा तो ॾाहर जा ॾहकार ॾिठा, ए सिंध अमा ए सिंध अमा। जनाबे सदर जॾहिं त फिज़ा निदा हरेश कुमार कल्चर डे जी अहमियत बाबत तकरीरूं कयूं में पैण तारी तूं जेकर अची मोह ते मेराई मालना, जेके मन जान सो तारे तके तुंजी जिरक आई पटके जे सोंग के कड़न लज़र बयान कया। जनाब सदर सचल सरमस्त भिटाई अयाज एजाज आई। जॾहिं त सिंध मुंहिंजो वतन आ, हथ में हथ खणी हथियार कलम जा, जीजल माथी चवे वचन झार हकल सिंध जीए सिंध वारा जीअं जन्नत अल फरदोश आहिनि ॿई कंदू महिराण जूं जे गीतनि ते फिज़ा निदा महताब इन्हनि जी टीम टेबलोज़ पेश कया आहिनि। ओ सिंधड़ी जे भलारे ओ तुम मुर्शद रहे बेटाए, ओ सिंधड़ी जे भलारे ओ तुम मुर्शद रहे बेटाए, ओ जियो सदाए सिंधड़े सोहत वारे, जियो सदाए सिंधड़े सोहत वारे, सिंधड़े जे भलारे तुम मुर्शद रहे बेटाए, सिंधड़े जे भलारे तुम मुर्शद रहे बिदाई, जियो सदाई सिंधड़े सोहत वारे, जियो सदाई सिंधड़े सोहत वारे। जॾहिं त सरवण मिठू आमना महताब आसफा ऐं ॿियनि आबदा परवीन जीजी ज़रीना बलोच अहमद मुगल जे रूप में हुननि जा ॻायल गीत पेश कया आहिनि। मोर तो टिले छोते चाचन जे कुले, छोते मामन जे कुले, और राणा मोर भले पोटिले गुजर जो नथ त घणा यम सवारई अला रख राणा, नथ त घणा यम सवारई अला रख राणा, ओ राणा तो में नाज थींदा, राणा तो में लख थींदा। हिन जन्म ला वचन थो कया, हिन जन्म हुन जन्म ला वचन थो कया, मां जिते बे हो जा, मां जिते बे हो जा, वो सिंध तो जो थिया, हिन जन्म हुन जन्म ला वचन थो कया, मां जिते बे हो जा, वो सिंध तो जो थिया। जॾहिं त नसरीन ऐं हुन जी टीम सिंध जी सकाफ़त रांदि वंजवटी सां रसा छिकण जी रांदि प्रकाश मोहरम सजावल जी टीमनि विच में मुक़ाबिलो करायो वियो आहे।
जॾहिं त कुर्सी रेस में लालचंद यूसुफ, हसनैन, सकीना, शुमाइला, आमना हिसो वरितो, जॾहिं त थर जे लोक रांदि डांडिया डांस ते हरेश, करीम, गामू, अमरचंद, प्रकाश, लालचंद, लक्ष्मण, शमन हिसो वरितो आहे, जॾहिं त सिंध जी क़ौमी सक़ाफ़ती रांदि मलाकड़ो करायो वियो आहे, जंहिंमें आईडान, थांवरदास, चेलाराम, भाटिया, दिलीप, अवेस, नज़ीर, रायचंद हिसो वरितो आहे। ख़ूब दादूं हासिल कयूं आहिनि, जॾहिं त सक़ाफ़ती ॾियारे जे प्रोग्राम खे माहिर तइलीमदान उस्ताद मोहम्मद जुमन गज्जू, मोहम्मद हाशिम कुबर, अब्दुल रहमान हिंगोरजो, हाजी सामण मरी, ओबायो हिंगोरजो, खैर मोहम्मद, शेर अली, कमलेश कुमार, आरबी चानियो, मकसूद गुल कुंभर, सरमद जुमन, इकरा मारिया जुमन कुंभर प्रोग्राम जा मुख्य महिमान हुआ। जॾहिं त समूरनि मौजूद महिमान मीडिया जी समूरी टीम खे स्कूल जे हेडमास्टर एम जुमन कुंभर तरफ़ां अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि। स्कूल जे उस्तादनि असद अली हिंगोरजो, भोजराज क्रिश्चन, ताहिरा पंवर, अनम ताराचंद, हाजी रियाज़, मनवर अली, अब्दुल अज़ीज़ प्रोग्राम में स्टेज पंडाल डिसिप्लिन जे हवाले सां फ़र्ज़ सन्यासी अदा कया। साईं मुदा ऐं सभ खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियां अवामी न्यूज़ वारनि जो ऐं उनजो CEO मिस्टर अब्दुल रज़ाक राजपूत साहब वारनि जो, हरेश KBC ऐं पूरी टीम जो, जिन सिंध थींदी ख़ुशहाल सदा जे सिरे हेठि सिंधी माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जो ज़बरदस्त स्लोगन ॾेई असां में शऊर सम्झ ऐं परख पैदा कई आहे। सिंध हिन वक़्तु ॾुतरी पई आहे, सिंध तबाह करण में आहे, सिंध ॿुॾल आहे ऐं सिंध हिन वक़्तु बरसाती महाबोर जेका कुदरती आफ़त जेका आई उन में तबाह थियल हुई ऐं उतां जा मारू माण्हू, झांगी माण्हू, सांगी माण्हू, वीचारा माण्हू पंहिंजा ॾुख सूर तकलीफ़ूं जेके आहिनि सीने में सांडे उनजा अजाड़ रही विया आहिनि ऐं उनजो माल मता मरी वियो आहे, उहो दरबदी ज़िंदगी गुज़ारनि पिया। अहिड़नि हालतुनि में उन माण्हुनि खे जीअण जो जेकॾहिं जस ॾिजे, जीअण जो जेकॾहिं सबक़ु ॾिजे, जीअण जी जेकॾहिं लाइन ॾिजे, त सचपुच अवामी न्यूज़ वारनि हिकिड़े क़िस्म जो स्लोगन हुओ त सिंध ॾुतल ऐं तबाह थियल जो ठीको नाहे खयों। सिंध नेठि ख़ुशहाल थींदी, हीअ वाहिण वस्तियूं झरझंग आबाद थींदा, खीर ऐं माखी नदियूं बाक़ी सां दरिया वेंदा, सिंधू दरिया पंहिंजे मौजनि में वेंदो ऐं सिंध में सावा खेत थींदा ऐं सिंध में बाजर, कणिक, ज्वर, तूरिया, इहे फ़सुलु थींदा ऐं असांजे माण्हुनि जे मुर्कूं ईंदियूं ऐं असांजा मारू माण्हू जेके ख़ुशहाल थींदा। अचो त अॼु 4 डिसंबर ते सकावे ॾियारे हवाले सां अहिड़े क़िस्म जा माहौल जुड़ियूं ऐं गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फैज़ हिंगोरजे में अॼु जेको स्कूलनि ॿारनि खे टेबलोज़, खाका, डांडिया डांस, मलाखड़ा, वंजवटियूं ऐं ॿिया मुख़्तलिफ़ आइटम पेश करे सच पुछो त हितां जा वालिदीन, उस्ताद, शागिर्द, सिविल सोसाइटी माण्हू गॾु थी इंजॉयमेंट कयूं, एंटरटेनमेंट कईसूं, पर दुनिया खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असांजी दुनिया जी में तारीख़ में जिन क़ौमुनि खे, जिन ॿोलियुनि खे पंहिंजी रीतूं आहिनि, पंहिंजूं रस्मूं आहिनि, पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजी सक़ाफ़त आहे, पंहिंजी तमदन आहे, पंहिंजूं रहणियूं करणियूं आहिनि, उहा क़ौम कॾहिं भुलिजी न सघे, तबाह न थी सघे, मिसार जी न थी सघिजे। असां सिंधी माण्हुनि जी तारीख़ एॾी वॾी मज़बूत आहे, 5000 साल पुराणो मोहन जे दड़े खां वठी असां जटादार मज़बूत दरावड़ जा धरती जा असां वसल वारस आहियूं। अचो त इन ॾींहं जे मुनासिब सां पूरी दुनिया में इहो पैगाम ॾियूं त सिंध जी तारीख़ में सिंध जी सक़ाफ़त ऐं ॿोली दुनिया जी कंहिं तारीख़ खां घटि न आहे। साईं सिंधपुरी में सक़ाफ़ती ॾियारो कल्चर डे तमामु ज़ोर शोर सां मल्हायो वञी रहियो आहे। अॼु बि हिते मिडिल स्कूल फैज़मंद हिंगोरजा में हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थियो, त हीअ प्रोग्राम पूरी हर जाइ ते थियनि पिया, सभिनीनि स्कूलनि में थियनि पिया। असांजो कल्चर खे प्रोमोट कयो वञे पियो, अजरक टोपी, ऐं माण्हुनि में इहा सुजाॻी पैदा थिए थी, पंहिंजो पाण ते एतमाद पैदा थिए थो ऐं पंहिंजी बतौर क़ौम जे हिकिड़े उन्हनि में अवेयरनेस पैदा थी आहे। त आउं सम्झां त हिकिड़ो सुठो सोण आहे ऐं इन क़िस्म जे माण्हू रोडनि ते अची विया, मैदान ते अची विया आहिनि। अॻ में जेको लिकी घुमंदा हुआ या पंहिंजे शर्मिंदा थींदा हुआ पंहिंजे सक़ाफ़त अजरक टोपी पाइण ते, उनखे हाणे फ़ख़ुरु थिए थो ऐं हर जाइ ते हिनखे प्रोमोट कयो वञे पियो। इन सां हुनरमंद तबिको पैदा थींदो, ऐं सम्झे सुठी ॻाल्हि आहे। सक़ाफ़त ॾियारे सां तमामु बहितरीनु प्रोग्राम थिया। सिंध सक़ाफ़त जेका 5000 साल पुराणी आहे, सिंधी टोपी, अजरक ऐं जेको आहे उन खां पोइ सिंध जी महिमान नवाज़ी ऐं मलाखड़ो जेको आहे सालनि सदियुनि खां चइबो आहे। सिंध दुनिया में जेको आहे फस्ट आहे, उन हिसाब सां जेको दुनिया में जेको आहे उजागर थींदी आहे। आईंदी जेको नस्ल आहे स्कूल में जेको प्रोग्राम थियो आहे फैज़ हिंगोरजे में, उस्तादनि ॻोठाणी तवण सां ऐं मीडिया जे दोस्तनि सां, त इहो मीडिया हिनखे वॾी कवरेज जेको हींअर अॼुकल्ह नस्ल आहे इहो हिनखे सक़ाफ़त खे उजागर कंदो ऐं हिनखे यादाश्त थींदियूं हुनजूं ऐं आईंदा सिंध तरक़ी कंदी। तमामु सुठो प्रोग्राम थियो, बहितरीनु। साईं मोहम्मद जुमन खे जस हुजे, जंहिं वॾी महिनत कई, साईं जी पंहिंजे स्टाफ सॼे ऐं ॿारनि उनजे वालिदीन कोऑपरेट कयो ऐं तमामु सुठो प्रोग्राम। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि वधि खां वधि।
ॾाढो बहितरीनु कमु करनि था। त हींअर माहौल ॾाढो ख़राबु आहे, माण्हू ख़ुशियूं किथे आहिनि कोन। इहो प्रोग्राम थींदा, ॿार बचो असां पोइ इंजॉय करूं था। ऐं इहो असां 4 तारीख़ ते जेको सिंधी सखावत डे असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। ॿारनि बचनि समेत असां मल्हाईंदासीं। इहो असांजो कल्चर आहे। धरती असांजी, सिंध धरती असांजी माउ आहे। सिंध थींदी ख़ुशहाल सदा जी सिरे हेठि। सिंध जी सकाफ़त पुराणी आहे, जोश व जज़्बे त मल्हाइणु घुरिजे। जी गवर्नमेंट बॉइज़ लोअर सेकेंडरी फैज़ मोहम्मद हिंगोरजे में हीअ सकाफ़ती तक़रीब थी आहे, जंहिंमें ॿारनि सिंधी टोपी अजरक पाए सिंध खे उजागर कयो आहे ऐं हिते टेबलो सिंध सकाफ़त जा पेश कया आहिनि। ऐं हिते मुख़्तलिफ़ जेके सिंधी सकाफ़त में शयूं इस्तेमालु थियंदियूं इहो बि अव्हांखे ॾेखारियूं ऐं दुनिया खे बि ॾेखारियूं था त सिंध जी सकाफ़त जेका पुराणी आहे, जेका मोहन जे दड़े खां अञा ताईं हलंदी अचे पई। असांखे सकाफ़त खे उजागर करिणो आहे ऐं रोशन करिणो आहे। सभ खां पहिरीं त अवामी न्यूज़ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके पंहिंजो टाइम कढी असां हिते पहुता आहिनि। अॼु जेको असां प्रोग्राम कयो आहे उहो सिंध जो सकाफ़ती जो ॾींहुं असां मल्हायो आहे। ॿारनि वॾे जोश जज़्बे सां हिन में हिसो वरितो आहे ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया विया आहिनि, खाका पेश कया विया आहिनि, सॉन्ग्स पेश कया विया आहिनि, तक़रीरूं थियूं आहिनि। हिन ॾींहं जो मक़सदु इहो आहे त असां चऊं था त इन प्रोग्राम जे ज़रिए सां ऐं ॿारनि खे ख़बर पए असांजी सकाफ़त छा आहे। सिंध जी सकाफ़त हिकु पुराणी सकाफ़त आहे ऐं असांखे पंहिंजे सिंधी हुअण ते फ़ख़्रु आहे। असांखे खपे त असां पंहिंजे सकाफ़त खे महफ़ूज़ करियूं ऐं इन जो वाहिद हल जेको आहे उहो तालीम आहे। तालीम जी मदद सां असां पंहिंजी सकाफ़त खे हिकु नसल खां ॿी नसल मुंतक़िल करे सघूं था। जी अॼु स्कूल में प्रोग्राम थियो ऐं ॾाढो सुठो जेको आहे ॿारनि परफॉर्म कयो, जाम ॾींहंनि खां तयारी बि कयूं ऐं हिते असां बि ॾिठो की वॾी कॉन्फिडेंस सां उन्हनि जेको आहे परफॉर्म कयो। किथे बि हू विसरिया कोन या उन्हनि जो कॉन्फिडेंस लूज़ कोन थियो। हीअ जाम सुठी ॻाल्हि आहे ऐं असां चाहियूं था की ॿिया स्कूल बि जेके आहिनि हीअ प्रोग्राम ॾिसनि ऐं हू बि अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि मुनक़िद कनि पंहिंजे स्कूलनि में, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में। हीअ पंहिंजो जेको सिंधड़ी जे हवाले खां जेको एकता ॾियारो सिंधियुनि लाइ, उन में ख़ासि करे स्कूलनि जा शागिर्द ऐं जेको उस्ताद आहिनि उहे अॻिभरा रहंदा आहिनि हिन हफ़्ते जे दौरान। ऐं हिन में असांजे स्कूल में जेके उस्तादनि महिनत कई ॿारनि ते, कुझु टेबलोस वग़ैरह, कुझु तारीख़ वरजाई सिंध जी, उन हवाले सां उस्तादनि तमामु घणी महिनत आहे ऐं गॾोगॾु शागिर्दनि जी बि तमामु घणी दिलचस्पी आहे। ऐं हिकिड़ी हिते ॿी ॻाल्हि वरजाईंदो हलां त हीअ जेको हफ़्तो पाण वीकेंड एज़ एकता ॾींहुं पंहिंजो सिंधड़ी जे हवाले खां सेलिब्रेट करियूं पिया। हिन वीक जो दौरान स्पेशली सिंध गवर्नमेंट खे, सिंध सरकार खे अॻुभरो अचणु खपे ऐं ख़ासि कैबिनेट खां नोटिफिकेशन कढाइणु खपनि ऐं हर इदारे में, ख़ानगी तौरु सरकारी इदारनि में इहो ॾींहुं पुरजोश नमूने सां ऐं सिंधी सखावत अजरक टोपी ॾियारे जे हवाले खां थोरो सुठे नमूने खां मल्हाइण जी ज़रूरत आहे। असांजो सिंध सकाफ़त जे बारे में प्रोग्राम थियो, इन में जाम ॿार आया आहिनि, उन टेबलोस कया, डांडिया जी सिंध सकाफ़त जे बारे में ॿियूं कुझु टेबलोस कया आहिनि ऐं इन प्रोग्राम में असांखे ॾाढो मज़ो आयो। सिंध थींदी ख़ुशहाल सदा। अॼु असां प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं 4 डिसंबर जे हिसाब सां। असांखे तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। असां इहो ॾींहुं ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। अॼु असांजी स्कूल में असीं अॼु टोपियूं अजरकूं वग़ैरह पाए असांजे स्कूल में अॼु सकाफ़ती ॾियारे जो प्रोग्राम। असां शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ जा जंहिं असांजे नंढड़े प्रोग्राम में अची शिरकत कई। सकाफ़त ॾियारो असीं वॾे धूमधाम खां मल्हायूं था, जीअं ईद जी तरह मल्हायूं था। हीअ असीं हर साल मल्हायूं था। आख़िर में आयल समूरनि मोज़िज़नि महिमान खे सिंधी सकाफ़ती खाधा खाराया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।